पनुआकल वेझो कराची पुलिस कार्रवाई करे बाहि वारे वाक़े में एक ॼणे जे सड़ी फोत थियण वारे केस में एक जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। 5 महीना अॻु कराची जे गुलशन इक़बाल थाणे जे हद में हरमैन रॉयल सिटी प्लाज़ा जे फ्लैट में केमिकल ज़रिए 2 कमरनि खे बाहि लॻी हुई, जंहिं जे नतीजे में कमाइण सांगे तरसियल पनुआकल जे ॻोठ ठकराठी वासे नौजवान अल्लाह वरायो उर्फ भलू मंगरियो सड़ी फोत थी वियो हुयो, जॾहिं त 3 नौजवान मोहम्मद यूनिस, एजाज अली ऐं माशूक अहमद सड़ी ज़ख़्मी थिया हुया, जंहिंजो केस नामालूम जवाबदारनि मथां दाख़िल थियल हुयो। कराची सचल थाणे जे पुलिस मुबारकपुर पुलिस जे मदद सां शहर में कार्रवाई करे एक ॼणे मौला बख्श मंगरियो खे गिरफ़्तार करे कराची रवानी थी वई। उन मौके ते फोती नौजवान जे भाउ अब्दुल सत्तार मंगरियो ॿुधायो आहे त मुंहिंजा भाइर ऐं सोट कराची कमाईंदा हुया, जंहिं दौरान बाहि जो वाक़ियो पेश आयो, जंहिंजो असांखे पंहिंजे माइटनि मौला बख्श ऐं सिकंदर अली ते शक हुयो। हुननि जो चयो आहे त मुंहिंजनि भाइरनि सां पैसनि जी ॾेती लेतीअ ते मसइलो हलंदड़ हुयो। पुलिस जांच करे खेनि FIR में शामिल करे अहिड़ी कार्रवाई कई आहे। हुननि चयो आहे त असां सां ज़ुल्म थियो आहे, इंसाफ़ फ़राहम कयो वञे।